सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईद रमान आतिफ़ साहब सां हिन सां गुफ़्तगू कंदासीं। हाणे जॾहिं हिकिड़ो नौकर आहे गुल मोहम्मद नालो ताईं गुड़ सॾिबो उन खे मूंखां वधीक था सम्झनि। कुझु अहिड़ा मसइला थिया जो हुनजी ॻाल्हि मञूं, हुनजी ॻाल्हि मथे कयूं, हुनजी ॻाल्हि किताबनि जी छा पोज़ीशन बि आहे त हीअ किताबनि जी छपाई जो ॿार हिकिड़ो ख़्यालु आहे त किताब उहे अदबी बोर्ड न पियो छपाए। किताब छपाइण लाइ खपनि पैसा। असांजी बजट वधाइनि घटि था ऐं जेको तव्हां ॾिसंदव त जेको पघार पेंशन वधे थी हर साल। पई जेको आहे सिंधी अदबी बोर्ड जो पुराणो लोगो जेको ढगे वारो उहो तब्दील कयो वियो। इहो त असां हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो आहे त पूरी दुनिया में असीं पंहिंजा किताब सिंध जे बारे में छपाए गिफ्ट कयूं। उते इहो ख़्यालु आयो त जॾहिं सिंध जो ॻाल्हि थिए थी त पोइ सिंध जो ई नक्शो हुअणु खपे, इन करे उहो तब्दील कयो। ॿियो को सबबु अदीब राइटर हुनखे सुठो फ़ैसिलो सम्झनि था। उहो चंद माण्हू एहतिजाज तव्हां ॾिठा हूंदा, पर असीं एहतिजाज करायूं आहे त हज़ारनि में कढी सघियासीं, जेतिरो मूं कोन कयो। मुरीदनि में बेचैनी किथे गादी जे लाइ गादी हाणे गादी हिकिड़ो तस्लीम शुदा शइ आहे त गादी नशीन जमील साईं आहिनि, पगदार उहे आहिनि, त उहो त सवाल ई कोन्हे। तव्हांजा जमील साईं सां के इख़्तिलाफ़ न आहिनि? मुंहिंजो जमील साईं सां को इख़्तिलाफ़ कोन्हे। जमील साईं खे कहिड़ियूं शिकायतूं आहिनि सां उहो पाण ॿुधाइनि। जमील साईं तव्हांखे फ़ोन ई न कयो? जी न को फ़ोन कयूं उहो सभु पाण ॿुधाइनि। सियासी इख़्तिलाफ़ किथे ख़ानदानी इख़्तिलाफ़नि में जनम त कोन थींदा आहे, मखदूम ख़ानदान सां अलॻि थी वञे। ऐं क्लियर हुयो, मूं चई छॾियो आहे त हिन हेतिरी जेका असां सां थी आहे हिकिड़े नौकर जे करे, उन हालत में केरु हलंदो गॾु? सियासत जा फ़ैसिला रफ़ीक साहब कंदा? न उहो सभु को पाण कंदो आहे। माण्हुनि जो ख़्यालु आहे, पर हक़ीक़त इहा आहे त ॿियनि खे कुझु करण जी ज़रूरत ई कान्हे। पंहिंजे एतिरा महिरबाननि जो ख़ुदि थियो थो वञे, ॿियनि जो भलो थियो थो वञे। हीअ त सॼी बदमाशी असांजे नौकरनि जी आहे। उहे एतिरा मज़बूत आहिनि बिल्कुलु, या त उन्हनि खे सपोर्ट ॿियो आहे न, उन्हनि खे पुछे केरु घर में मानी कान मिले जंहिंखे